अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया शाहिद खोसो अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु इन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं नवे ड्रामनि ते ऐं तव्हां सां हिकु बहितरीनु अपडेट भी मां शेयर करण वारो आहियां। ऐं काफ़ी दोस्तनि जा कॉमेंट भी पढ़िया, उन्हनि जा भी कुझु सवाल ईंदुसि, लेकिन तव्हांखे अॼु जेका ख़बर ॾियण वारो आहियां न, उहा हाई लेवल जी आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो दोस्तों। अगरि तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं न ॾिठो, सम्झो तव्हां खां अपडेट मिस थी वई। हक़ीक़त पुछो, जेका अॼु जी अपडेट आहे ज़बरदस्त अपडेट आहे दोस्तों। दरअसल पंजाबी ड्रामे में मां कल्ह भी ॿुधायो तव्हांखे, जे मूसा यानी लाला रफ़ीक ज़हूर साहब हूंदो त इहो ड्रामो कामयाबु आहे। पोइ इन ड्रामे खे 100% कामयाबु सम्झो वेंदो। लाला रफ़ीक ज़हूर साहब यानी उर्फ़ मूसा हिकु बहितरीनु एक्टर आहे। असल में हू टीचर आहे, शौक़िया तौरु ड्रामनि में ईंदो आहे। असगर चौधरी हिन ड्रामे जी पंजाबी जी डायरेक्शन खई आहे त हीउ ड्रामो कामयाबु भी थींदो ऐं हुनजी कोशिशि इहा हूंदी त मां पहिरियों लाला रफ़ीक ज़हूर साहब खे आणियां। जे तव्हां लाला रफ़ीक ज़हूर साहब जा परस्तार आहियो, तव्हां चाहियो था लाला रफ़ीक ज़हूर साहब अचे, त हिन वीडियो खे लाइक करे छॾियो। लाला रफ़ीक ज़हूर साहब जा जेका भी परस्तार आहिनि ऐं जेका चाहिनि था सिजावल ख़ान हुजे, सिजावल ख़ान त आहे पंजाबी ड्रामे में, उहे दोस्त हिन वीडियो में कमेंट करनि ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह करनि। हलूं था अॻिते। रियासत ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे। रियासत ड्रामे जहिड़ो ड्रामो न थींदो दोस्तों। हक़ीक़त पुछो, मां अॻे तव्हांखे ॿुधायां थो, असां कंहिं खां पैसा न वठंदा आहियूं कंहिं ड्रामे जी तारीफ़ करण जे लाइ। असां हक़ीक़त ॿुधाईंदा आहियूं, जेका ड्रामे में हक़ीक़त हूंदी आहे, अदाकारनि जे तौर ते ऐं कहाणी जे तौर ते। कंहिंखां बि असां अॼु ताईं ड्रामे अदाकारनि खां करेक्टर खां पैसा न वरिता आहिनि साहब। कंहिंजी बि ख़ाली तारीफ़ न कंदा आहियूं। जंहिंमें ग़लतियूं हुजनि ड्रामनि जूं, कंहिं अदाकार जूं, कंहिं ड्रामे में को चांस को भली कहाणी न हूंदी आहे, उन जी तनक़ीद बि कंदा आहियूं ऐं सिधी सही ॻाल्हि कंदा आहियूं, बाबा हिन ड्रामे में हीअ ग़लतियूं आहिनि, हीअ कहाणी पुराणी आहे, हीअ नई आहे, हीअ सही न आहे। जेका शइ भली हूंदी आहे उन जी तारीफ़ करणु ज़रूरी आहे। हर भरूं मुनाफ़क़त असांखे न थींदी आहे। रियासत ड्रामो खजू साहब जो जेको आज़म मेघल जी अदाकारी में लीड रोल जेको आहे आज़म मेघल जो आहे, उन में उहो ड्रामो बि वॾो कामयाबु थींदो ऐं उन खे तव्हां मज़ाक़ न सम्झो। छाजे करे त हू ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, बहितरीनु कहाणी आहे उनजी बि। ऐं वरी मीरपुर ख़ासि माथेले जे हरे भरे लोकेशननि ते, छो त मीरपुर माथेले में दोस्तों सब्ज़ ॾाढो आहे, सब्ज़ो यानी जीअं वण हरियाली घणी आहे ऐं उन्हनि लोकेशननि ते हुनखे शूट कयो वेंदो ऐं ड्रामे जा कामयाबु थियण जा चांस घणा वधी वेंदा। हरियाली वारो ड्रामो जंहिंजो बैकग्राउंड में हरियाली घणी हुजे, उहो ड्रामो घणो ई कामयाबु थी वेंदो आहे, उन जा चांस घणा हूंदा आहिनि। रियासत जे ड्रामे में जी कहाणी बि, रियासत जेको नालो रखियो वियो आहे, का हल्की फुल्की कहाणी नथी लॻे, इन हिसाब सां कहाणी का सुठी आहे। ऐं ॿिन्ही ड्रामनि जो नूर ज़हूर साहब डायरेक्टर आहे। रियासत ऐं पंजाबी जो हू केटिन वारनि जो ड्रामो आहे, हू सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे। ॿई मुक़ाबले जा ड्रामा आहिनि। हाणे दोस्तों इहे ॿई जेका ड्रामा आहिनि, इन ॿिन्ही डायरेक्टरनि जी इहा कोशिशि आहे त असांजो ड्रामो पहिरियों शूट थिए, 2026 साल बीहण खां पहिरियों 2 या 3 स्पेल शूट करे वठूं ऐं हिन खे लॉन्च कयूं। जंहिंजो ड्रामो पहिरियों हलंदो दोस्तों, उहो कामयाबु थी वेंदो। मां बि तव्हांखे हाणे ॿुधाए छॾियां थो, जेको लेट हलंदो उहो थोरो व्यूअरशिप उनजी डाउन थींदी। जेको हिन टाइम पहिरियों ड्रामो लॉन्च थियो, उनजी व्यूअरशिप अप थी वेंदी। अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो अप थींदो जेको बि अॻे पुॻो। असांखे ॾींदा इजाज़त। जेका अॼु जी अपडेट हुई मां तव्हां शेयर कई। तव्हांजा जेका कमेंट आहिनि उहे वॾियूं महिरबानियूं, तव्हां कमेंट कयो था, लख कुर्ब कमेंट असां पढ़ंदा आहियूं, रिप्लाए बि ॾींदा आहियूं। उन हिसाब सां ई जेका हूंदी आहे अपडेट ॾींदा आहियूं। जेका आज़म मेघल खे पसंदि करनि था उहे सब्सक्राइब करनि। जेका लाला रफ़ीक जे फेवर में आहिनि, जेका लाला रफ़ीक जा परस्तार आहिनि, उहे लाइक करनि। ऐं जेका ॿिनि अदाकारनि सिजावल जा, असद कुरैशी या इरफान शेख जा परस्तार आहिनि, उहे कमेंट करनि। वॾियूं महिरबानियूं।